या वरी मिट माइट गॾु करे इनखे वञी दफ़न करे। हा इहा शइ तव्हां कॾहिं मिंबर तां न ॿुधी आहे। क़ुर खणी अचो मुंहिंजे मथे ते रखो। न बादशाह ॾे वई, न पुट खे दफ़न कई, वञे ओॾां थी जिॾे मौला अली थो वञे। त मौला अली बीही पुछेसि थो भाई होॾे वञ पुट खे दफ़न करे, हेॾे मुंहिंजे पयो काॾे थी अची। त कदमनि में सिर रखी चए थी मौला अॼु ख़बर पई आहे त ज़िंदगी तुंहिंजे मुहबत जो नालो आहे। ज़िंदगी तुझे मोहब्बत जो नालो आ, मौत तुझे दुश्मनी जो नालो आ। भली जिंदा पियो घुमे जे तोसा मोहब्बत न थल त यो जिंदा लाश आ, पर जे तोसा मोहब्बत से मरी भी वने त वो जियरो आ। मम्मा ताला हुब्बे आले मुहम्मदन जे हदीस जो असल तर्जुमो ही हुआ त अली जी मोहब्बत रखण वारो जियरो आ, भली कब्र में दफन थियल थींदो। हाणे हलूं था वजह तस्मिया ते जितो छॾियोसीं। ईसा खे छो ज़िंदा रखियो अथई, ख़िज़र खे छो ज़िंदा रखियो अथई? असांजी अकीदी न त जॾहिं इमाम ज़माना ईंदो त पोइ रजत थींदी। रजत में छा थींदो? इमाम जंहिंखे चाहींदो उनखे क़ब्र मां उथारींदो। हाणे इन ते ॿ अढाई ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजे तहक़ीक़ में, ॿई करे पोइ तव्हांजी जान छॾींदुमि। हाणे रजत थींदी, हाणे रजत जो थींदी त उन में जेको जिते मरी वियो आहे, फर्ज़ जो इमाम ज़मान जी हुकूमत त थींदी कूफे में या करबला में। ऐं जेके करबला विया हो मस्जिद सहला ॾिठी अथव, या मस्जिद सहला इमाम ज़मान जे हुकूमत जो बैतुल माल हूंदी। मूं वटि वक़्तु हुजे त मां हिकु हिकु मौज़ूअ खे छेड़िया न। इमाम जी हुकूमत कहिड़ी हूंदी, इमाम जा सिपाही कहिड़ा हूंदा, इमाम जे सिपाहियुनि जा कम कहिड़ा हूंदा, इमाम जे मुंतज़िर जी फज़ीलत छा हूंदी, इमाम जे मुंतज़िर जी कैफ़ियत छा हूंदी। तव्हां हिकिड़ी सलवात पढ़ो बाबा ते मोहम्मद वाले अचो साईं अचो। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह। मदर साईं मुहर्रम में कचहरियूं थियूं, वरी अॼु ज़ियारत नसीब थी आहे। मदर साईं सां ज़रूरु पढ़ो बाबा ते मोहम्मद वाले। हाणे साईं इमाम ज़मान रजत जे लाइ जेके मरी विया आहिनि, मुर्दनि खे ज़िंदा करण जे लाइ इमाम सिपाही अहिड़ो रखियो आहे जेको पंहिंजे नबूवत जे दौर में मुर्दा ज़िंदा कंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम। ये सही। हाणे मूंखे जॾहिं डॉक्टर इसरार चयो त बाबा इंसान जी ज़िंदगी जो हिकिड़ो ॾींहुं आहे, ज़िंदगी जो मरण जो ॿियो ॾींहुं आहे, वरी क़यामत ॾींहुं उथण, हिकिड़ो ॾींहुं ॼमण जो, ॿियो मरण जो, टियों ॾींहुं क़यामत जो उथण जो। रजत त हिन वटि आहे ई कान। रजत रजत करो रटो लगाए रखियो अथव। त मां उन्हनि खे चयो त ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे नबूवत जे दौर में मुर्दनि खे जो ज़िंदा कयो त उहे ज़िंदा थिया या न? छा मां चयो न त क़ुर मां आई तूं कॾहिं छा त पोइ अॻिते हलूं की न उहे ज़िंदा थिया। मां चयो पोइ कुझु वक़्तु ज़िंदा बि रहिया, चई कई साल ज़िंदा रहिया। मां चयो पोइ वरी उन्हनि खे मौत आयो, छा उन्हनि खे वरी मौत आयो? अच्छा वरी ये क़यामत ॾींहुं उथंदा, वरी क़यामत ॾींहुं उथंदा। मां चयो पोइ विच वारो मौत आहे ई कोन, त पोइ ईसा जे मुर्दनि खे काॾे वठी वेंदे? ॿियो वरी अटकी पियो डॉक्टर ताहिरुल क़ादरी। उनखे त मूं हिकिड़े मिंट में लाजवाब कयो त सही, जे 11 सालनि जी बुॾल ॼञत वारो पीर उथारे सघे थो, जेको जुज़वी वली आहे, त जेको वलीअनि जो वली आहे उहो छा नथो करे सघे? इन ते त बहस ई कोन्हे। उहो सेकंडनि में मुंहिंजे भॼी वियो मान किथे। हाणे अचूं था उन नतीजे ते। हाणे हिते जेकॾहिं एसपीअ खे को माण्हू वांटेड हुजे कंहिं इलाइक़े जो, क्रिमिनल माइंडेड, त एसपी उनखे अरेस्ट करण पाण वेंदो या हद जे सूबेदार खे चवंदो इहो अरेस्ट करे हेॾे मुॾे खणी आ? ॻाल्हायो त ग़लति हलूं। जे सूबेदार खां ॻाल्हि चढ़ियल हूंदी त डीएसपी
चवंदो जो उन काम कयल हूंदी त 2 ॾींहं स्पिन ते हिकिड़ी टीम ठाहींदो त वञी ॿधी अचोसि एसपी पाण त कोन ईंदो न जरनेल इमाम ज़माना हूंदो जंहिं ॾोहारीअ खे क़बर मां उथारणो हूंदो अगरि वो ज़िंदा दफ़न थियल आहे ज़िंदगी छॾे ईसा खे चवंदो उनखे कढी आ ओ जेको पाणीअ में मुअल हूंदो ख़िदर खे चवंदो वञ इनखे कढी आ ख़िदर खे इमाम ज़माना जो सिपाही रखियो ई अल्लाह इन करे ऐं हींअर बि जेका 2010 में ॿोॾ आई असांजे कंडियारे तालुके खे वॾो ख़तरो हो सजन वारे बंद खां उते कंहिं खरल साहब का ज़मीन मकाते ते वठी कमंद पोखे छॾियो वो कमंद सॼो पाणी में चयो भलाऊं थी वियूं कमंद कटिजे कोन पियो पाणीअ जो ज़ोर हो बंद ते एसी हुयो असांजे कंडियारे जो शाह साहब हाणे चीफ जी लॻो अथव घर ते सरदार अली शाह अक़ीदे जो त सख़्त क़िस्म जो वहाबी आहे मुंहिंजे पाड़े जो आहे राति जो 2 बजे मूंखे फ़ोन कई मौलाना दुआ घुरो बंद ते दबाव आहे ॾाढो कंडियारे ॿुॾण जो ख़तरो आहे मां चयो जिते ख़तरो आहे उन पाणीअ खे चओ तोखे कसम आहे ख़िदर जो तोखे वास्तो आहे इमाम ज़माना जो तो रुख मटे वञे मदर साहब कुरान मुझे मथे ते रखो 3:30 बजे फोन की थी मुबारक अथव पानी रुख मटे वियो आहे मां चयो हाणे त छा अमन त ज़माने जे इमाम जी हुकूमत हले थी भई मौला तव्हांखे सलामत रखे हाणे इमाम ज़मान जे सिपाहियुनि में ये 4 नबी हूंदा ख़िज़र खे छॾे मां नबीअ ते नथो बीहां वरी साॻी ॻाल्हि ते बीठो आहियां रसूल जॾहिं गदीर में ऐलान कयो हो मौला जे विलायत जो सहाबी घणा हा 1.25 लाख 1,24,000 भी आहे 1,40,000 भी आहे 1,20,000 भी आहे 3 फिगरूं ॿुधाए थो छॾियां 40 खां मथे कोन्हनि 20 खां घटि कोन्हनि हिकिड़ी शइ ज़हन में रखी छॾियो 1,20,000 आहिनि त बि क़बूल 40 आहिनि त बि क़बूल मां डॉक्टर इसरार खे चयो मेरी कसम अथई पंहिंजे परवरदिगार जो इन्हनि 40 में 1,40,000 में इहो ॿुधाए त इहे रज़ी अल्लाह या इन्हनि में को करमुल्लाह बि हो जिन सब रज़ी अल्लाह करम अल्लाह वो हो जंहिंजे विलायत जो ऐलान पे थियो मां चयो पोइ मञ न त करम अल्लाह ॿिया आहिनि रज़ी अल्लाह ॿिया आहिनि हाणे उन्हनि 1,40,000 मां इमाम ज़मान जे लश्कर में 1 सलमान हूंदो असहाब कहफ वाह सही वाह सुभान अल्लाह कुरान तो चवे 6 त सतो कुत्तो जे 7 त 8 कुत्तो मौलविन जे मथे ते कुरान रख चवन था 6 ही जन्नत में विंदा ये 6 ही इमाम ज़मान जे लश्कर जा सिपाही हुंदा असहाब कहफ कम केड़ो कयो हुन हाणे मां काॾे वञा मुंहिंजे लाइ पूरी सियासत जी किरीन वेठी आहे मूंखे लफ़्ज़ ॻाल्हाईंदे बि भउ थो थिए हे माण्हू ताउन था कनि त पहिरियां फाउंडेशन वारा लुटे विया मुल्क खे हे कब्ज़ा थी विया अबा हे साईं बाज़ारी खाइयो हे तातारी खाइयो मीडिया ते पई जूं ॻाल्हियूं हलनि असांजो उन्हनि सां कोई सरोकार कोन्हे इहे शयूं मीडिया ते त आहिनि न ही बि तकियानूस जे बादशाह जे काबीना जा मिनिस्टर हा 6 हिकिड़ो फाइनेंस जो मिनिस्टर हो मुराद अली छॾींदो फाइनेंस जी मिनिस्ट्री हींअर CM बि आहे त छॾ न सभु खोलिया हिननि वटां पर तकियानूस जूं बदमाशूं जो वधी वियूं त पोइ हिननि हिकिड़ो फ़ैसिलो कयो या वज़ारतूं बचायूं या ईमान बचायूं फ़ैसिलो कयनि ईमान था बचायूं थुक हणी वज़ारतुनि खे 6 ही निकिरी पिया हिकिड़ी शइ मुंहिंजे तहक़ीक़ में आई आहे इहे 5 हाथ रस्ते में हिकिड़ो बकरार मिलनि वञो काॾे था चियाण हिकिड़ो ज़ालिम ईमान बचाए निकिता था वञो जी ईमान था बचायो त मूंखे बि वठी हलो न हुनखे ख़बर हुई रुॻो बकरियुनि जी
ईमान जी गाल जो ॿुधई त चई बस ईमान ही आहे, छॾ ॿकरिन खे, उहो बि गॾिजी पिन। इहो कुतो ने ॿकरार वीचारे जो जेको ॿकरिन सां आयो, उन चवण मालिक जो हेॾे आ त मां बि ॾही अंदर जो विया त हे ॿाहिरि वेही रहियो। हाणे नतीजे वारी पॉइंट ई ख़तम। 300 साल क़ुरान तो चवे गार में हुआ, अल्लाह तो चवे इमाम जो सिपाही जा हवा इमाम जा त हवा बुखार में मोकली मान पे, रिज़्क बिखारायो मान पे, निंड हा पे, पासा वरायो कंहिंखे ख़बर बि न हुई। इहो 300 साल जो वक़्तु ईअं गुज़री हो जीअं सेकंड गुज़री वञे। हीअ हे इमाम ज़माना जे सिपाहीअ जी कैफ़ियत मुंहिंजा साईं। हाणे अॻिते मां नथो हलां इन करे थो मौलविन पंहिंजे तफ़सीरनि में लिखियो आहे त इहो कुतो इंसान जी शकिल में जन्नत में वेंदो। केड़ा यो कुत्तो कुत्ते नजिस न हूंदो? छा कयो अथई? कमु कहिड़ो कयो अथई? इमाम जे मुंतज़िरनि जे लाइ हे बि इंतज़ार में वेही रहियो। कुत्ते जी फितरत आहे। गुलाब जी के हिन मोहल्ले में मानी न मिलंदसि त चवंदो यार हे पाण ई नथा खाइनि, मां ॿिए पासे त वञा। वरी उते न मिलंदसि त टे मोहल्ले में वेंदो न। 300 साल मानी मिली न मिली, पानी मिलियो न मिलियो, मालिक जो दर न छॾियई। अल्लाह चयो तो कयो आहे ज़माने जे इमाम जे मुंतज़िरनि जो इंतज़ार। इन कैफियत जे करे तुझी शकिल तब्दील करे तोखे जन्नत मोकिलिया। दुनिया ॾिसे त जे मुंतज़िर जे इंतज़ार करण वारे सिपाहीअ जे जानवर जी इहा हैसियत आहे त मौला जे मुंतज़िर जी हैसियत छा हूंदी? हाणे बाक़ी तव्हांजो जेको कर्ज़ रहियो, वरी कंहिं मजलिस में आयासीं त मौज़ू इतां शुरू थींदो त मुंतज़िर जी फज़ीलत छा आहे, मुंतज़िर जी हैसियत छा आहे। ये मुंतज़िर जी हैसियत आहे त मालिक कहिड़ी हैसियत आहे। अल्लाह साईं तव्हांखे सलामत रखे। ऐं मसाइब जे लाइ बि जेको हुकुम आहे बानीअ जो, उतां मां इब्तिदा कयां। सभ खां वॾी ख़ुशी थी आले मोहम्मद जे दर ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी हिकिड़ी दुआ क़बूल थी। नाने जे वफ़ात खां पोइ तहजुद में दुआ घुरंदो हो, अहिड़ो बच्चो ॾे जंहिंखे ॾिसी नाने जी सिकल आहे। अची वियो नाने जी शकिल वारो बच्चो, सॼो घर ख़ुशीअ में हो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे ॿुधायूं, बचड़े जा रुख़सार चुमी 300 कनीज़ूं अली अकबर जे विलादत जे ख़ुशीअ में आज़ाद कई। मरहूम अहमद बख्श भट्टी सुल्तान ज़ाकिर वो पढ़ंदो त हिकु कनीज़ अहिड़ी हुई जेका अली अकबर जी अम्मा जनाब लैला खे विरसे में मिली हुई बंदाडन खां। उनखे बि चई बीबी हाणे तूं बि घर में। वो कदमनि ते किरी चए थी मौला ही घर हुआ जंहिं घर में मूं कौसर जे पाणीअ सां थाम धोताए। ही घर हुआ जंहिं मैं कुरान पढ़ियो आहे साइण ज़ैनब खां। ही वो घर आहे जंहिंमें फ़िक़ह मूं सिखी आहे फिज़ा खां, जंहिं 40 साल सिवाइ क़ुरान जे ॻाल्हायो न आहे। मां हिन दर खां आज़ाद थींदुसि, मरी वेंदुसि। मौला मथे ते हथ रखी चए शीरीन धीअ मुंहिंजी दुआ थई, वॾे घर में शादी थींदई। जेतिरा साल असांजी ड्यूटी ॾिनी अथई अल्लाह तोखे एतिरियूं कनीज़ूं ॾींदो। बसि तोखे इमाम जो हुकुम थियो हाणे वञिणो पवंदी, वञ। हिक हिक बीबीअ वटि वई, हर बीबी चयसि वञ। आख़िर में मोकिलई सानिए ज़हरा था।
उन्हें भी मथे ते हथ रखी साॻी दुआ कयसि कि साईं वञा थी पर हाणे हिकिड़ो अर्ज़ु आहे मुंहिंजो, कॾहिं मुंहिंजे ग़रीब खाने ते ईंदा सानी ज़हरा चयो इहो तोसां वाइदो, तुंहिंजे घर ज़रूर ईंदो। साईं को वक़्तु को टाइम कि न वक़्तु थी ॿुधाए सघां न टाइम। अकेला हूंदो न, मूंसां अकबर जी ॼञ साण हूंदो। अकबर जे सदके जो आज़ादी मिली त अकबर जी ॼञ जो इंतज़ार कीअं न कई। साईं पोइ मां तव्हांजे मानीअ जो इंतज़ाम कयां थी, वक़्तु हूंदो त खाईंदासीं। पाणीअ जो इंतज़ाम कयां, वक़्तु हूंदो त पीअंदासीं। साईं खां दुआ वठी ॿाहिरि निकिती। तारीख़ लिखियो आहे हिन जी शादी थी इस्फहान में। हिन जे शोहर जो नालो हो उज़ैर, वॾो जागीरदार हो। उनखे कूफे में बि जागीरा हुयूं। पोइ हुन कूफे जे ॿाहिरां हिकु आलीशान महल ठाहियो। शीरीन उनखे कदमनि ते हथ रखी चयो मूंखे हिकिड़ो कमरो अलॻि ठाराए ॾे। उज़ैर पुछे त छो? जी हिन कमरे खे इन करे थी ठारायां जो मुंहिंजे मुर्शिद जी ॼञ ईंदी। केरु अथई मुर्शिद, किथां जा अथई? इहो नथी ॿुधाए। कमरो अथई चई, उनखे कालीननि सां सजाई, पलंग लॻाई, कुर्सियूं लॻायूं। राति जो वेही पंहिंजे नौकिराणनि खे चवंदी ख़ुदा क़िस्मत करे कॾहिं मदीने हलो, मुंहिंजा मुर्शिद त ॾिसो। कनीज़ूं पुछंदियूं हुअसि केरु आहिनि मुर्शिद, किथां जा आहिनि? चई मदीने जा। उनजो नालो बि हूंदो कि मुंहिंजे मुर्शिद जो नालो आहे हुसैन। जॾहिं क़ुरान पढ़ंदो आहे न त पखी तड़पी किरी पवंदी। मुंहिंजे आलिया साईं जो अख़लाक त ॾिसो। शीरीन जे मुर्स बि चए थो त मूंखे बि तजस्सुस थींदो हो, रश्क थींदो हो त कॾहिं मदीने वञणु थिए त शीरीन जा मुर्शिद ॾिसां। बसि इंतज़ार न करायां। मरहूम भट्टी साहब चवंदो हो 10 मुहर्रम 61 हिजरी करबला में अली अकबर जी शहादत सां शादी थी वई। पुराने ज़माने में ॼञूं हलंदियूं हुयूं उठनि कजावनि ते। इहा तारीख़ जी पहिरीं ॼञ आहे जेका उठनि ते आहे, कजावा कोन। लफ़्ज़ हाणे तो पढ़ां जे तवजो कयो त दुनिया जे हर ॼञ जे ॼानीअ जा हथ आज़ाद हूंदा आहिनि। अल्लाह तव्हांजी अज़ादारी क़बूल करे। ये तारीख़ जी उहा ॼञ है जंहिंजे ॼानियुनि जा हथ करदनि निकिरंदा। सवाइ गम मज़लूम जे ॿियो गम न ॾिसो। ही मसाइब जो अञा बि ॾुखियो लफ़्ज़ आहे। भट्टी साहब मरहूम चवंदो हो ॼञ जा ॼानी ख़ुशीअ में पाईंदा आहिनि हार, के गुलनि जा के नोटनि जा। भट्टी साहब चवंदो हीअ उहा ॼञ है जंहिंजे ॼानियुनि न गुलनि जा हार पाता न नोटनि जा। कंहिं मोमिन मजलिस में पुछो तूं भट्टी साहब छाजा हार पातनि? चई ले आओ क़ुरान में सर ते रखो। ये हार गुलनि जा न हा, ये लोह जा हार। गोरा एतिरा हा जो कुझु बाक़ी रखा खणायई, कुझु पाण खई। लफ़्ज़ चवंदो या ॼञ सफ़र करे 13 मुहर्रम ते पहुती आहे कूफे। मरहूम हिकिड़ो लफ़्ज़ चवंदो मेरा अल्लाह तूं बेपरवाह, तूं अली को धीअ न ॾेवे। अॻियो लफ़्ज़ चवंदो जे अली खे धीअूं ॾिनियूं बि हई त पोइ चवंदो पिछे इन्हां जी जुती बि शाम न वञे। कुझा अली दियां धीअ, कुझा शाम जा बाज़ार। अदादारो मौला तव्हांखे सलामत रखे। उज़ैर चए थो त ही काफ़िलो 13 तारीख़ जो आयो कूफे जे बाज़ार में। मां सौदो वठण वियुसि। मुसलमाननि खे फड़कीला लिबास पातल हा, दुकान सिंगारियल हा, हिक ॿिए खे भाकुर पाए मुबारकूं पिया ॾियनि। पुछो मान ख़ैर त अथव? चयो जो असांजी ईद आहे। उज़ैर चए थो मां दिलि ते हथ रखी चयो न शवाल जी पहिरीं आहे न दिलहज जी ॾहीं आहे, ईद छाजी आहे? कि असांजा बाग़ी मारिया। पुछो मान किथां जा हुआ बाग़ी? चयो बाग़ी मदीने जा हा।
उज़ैर चए थो मां दीवार खे टेक ॾेई सोचो त शीरीन कंदी आहे मदीने वारनि जी तारीफ़। इंतज़ार कयां मतां उन्हनि जे पाड़े जा के माण्हू हुजनि, का शइ खपेनि त वठी ॾियनि। ॿियो न शीरीन जे मुर्शिदनि खे ॿुधाइनि त शीरीन जे मुर्स असांजी ख़िदमत कई। बसि इन इंतज़ार में हू काफ़िलो जो अंदरि आयो त पहिरीं कजाए ते जेको सर हो ॾिठुमि बग़ैर धड़ जे क़ुर जो पढ़े। ऐं क़ुर में असर अहिड़ो जो पखी धड़ बि किरी पिया पवनि। मुंहिंजो शीरीन जे लफ़्ज़नि में तवजो वियो त हुसैन जो क़ुर ॿुधंदो न। मां सोचियो जे शीरीन हिन कारीअ जो क़ुर ॿुधे हा त हुसैन विसरी न वञे। वरी इन सोच में ई हुस ॿ महमल छॾे टियों महमल जो आॾो आयो न मुंहिंजे त ॾिठुमि अहिड़ो सुहिणो जो यूसुफ खां वधीक हसी। चंड शर्माए सोचुमि त शीरीन कंदी आहे अली अकबर जी तारीफ़। जे हिन खे ॾिसे हा त अकबर विसरी न वञे सा। हाणे मुंहिंजी त दिलि चए पई त हिन कुठड़ खे ॾिसी मां मातम कयां, पर ख़बर तॾहिं पई जो आख़िरी महमल जो आयो न त उते सर हो जंहिंजी उमिरि 6 महीना। इते दीवार सां टकर हणी सोचुमि करबला में जंग न ज़ुल्म थियो आहे। हिकु सिपाहीअ खे सॼुमि, पुछियोमांसि हिन खे छो मारियो अथव? हिन बैत कान कई। पोइ मूंखे पक थी करबला में ज़ुल्म थियो आहे। मां दुआ पे घुरी छॾ हिन खे माउ कुसंदो न ॾिठो हुजे। अकल आई महमल तां हिकु बीबी ही जे कननि मां खून पियो वहे। या दुआ न घुरजा, माउ बि जीअरी अथसि भेण बि जीअरी अथसि। उज़ैर चए थो मां घर फतसि। न मथे ते पटको अथसि न पेरनि में बूट। शीरीन पुछे थी उज़ैर न मथे ते पटको अथई न पेरनि में बूट अथई, ख़ैर त अथई? बूट जो न पुछ, पहिरां तूं बि रो लाहे खट खे छॾ पट ते वेह। उज़ैर ॿुधाई छो तूं चए अजीब काफ़िलो ॾिसी आयो आहियां। जेॾी महिल कैफ़ियत ॿुधाईंसि न चए उज़ैर पुछा कोन की इहे कैदी किथां जा हा। इहा ई त ॻाल्हि रुआरे थी, मदीने जा कैदी। पोइ हिते हटी चए थी उज़ैर हैफ़ थिए, मदीने जा कैदी ॿुधाई घर न वठी आ। इहे जे मोटी वञनि मदीने मुंहिंजे आलिया साइण खे ॿुधाइनि। उज़ैर वञ जेको बस लॻाई लॻाए इन्हनि कैदियुनि खे घर वठी। मां हवाई ॻाल्हि कॾहिं मिंबर ते कई कान्हे। किताब जो नालो आहे ख़ुलासतुल मसाइब। उन में लिखियलु आहे त उज़ैर 16,000 दीनार ज़मानत ॾिनी, 3 कलाकनि जे लाइ काफ़िलो घर वठी आयो। दुआ घुरो शल कंहिं शरीफ़ ते इहो वक़्तु न अचे। कुजा अली जी धी कुजा शीरीन जो घर। दर ते पहुची दुआ थी घुरे मुंहिंजा अल्लाह शीरीन शल सुञाणे न सघे। कालीन विछायल हा, कालीन भूर कई। न कालीननि ते वेठी, न पलंगनि ते वेठी, न कुर्सियुनि ते। शीरीन अॻियां फिरी चए थी कैदियुनि तूं मौला जे मुल्क जी आहीं, तूं हिननि ते वेह। चए थी मां हाणे हिननि ते वेहण जे ॾांव जी न रही आहियां। बीबी हाणे मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां थी। मानीअ जो नालो न वठि, मुंहिंजा 3 ॾींहंनि जा बुखिया मारजी विया। पोइ बीबी इस्फहान जो शरबत मशहूर आहे, मां उहो खणी अचां। चए थी शरबत जो नालो बि न वठि, मुंहिंजा 3 ॾींहंनि जा तसा दरिया जे मण ते मारजी विया। पोइ बीबी तूं मौला जे मुल्क जी मां तुंहिंजी ख़िदमत त कयां न। चई ख़िदमत करणु चाहीं थी त हिकिड़ी कर। चई कहिड़ी? चई मुंहिंजा हिकु ॾींहं में थिया आहिनि 72 कज़िया। हिननि ज़ालिमनि मूंखे रोअणु न ॾिनो। तूं 5 मिंट मूंखे वेड़ करणु ॾे, मां तुंहिंजे जन्नत जी ज़ामिन आहियां। त शीरीन पोइ ते हटी चए थी कैदियुनि मारे छॾी। बीबी चए छा थी वियो? चई अॼु मूंखे ॾींहुं यादि थो अचे कंहिं सची माउ जे धीउ वाइदो कयो आहे, मां तो वटि अकबर जी ॼञ वठी ईंदुसि। हाणे तूं वेड़ कंदी वेड़ ऐं ॼञ जो जोड़ कोन्हे। हाणे हिकिड़ो एहसान कजांइ। कहिड़ो? चई मुंहिंजे मुर्शिद जी ॼञ अचे त पंहिंजा वेड़ बंदि कजांइ। ज़हरा जे धीउ चयो वाइदो मां वेड़ बंदि कंदुसि। अदाला रहो मातमदा रहो। मुंहिंजे साइण जो आवाज़ आयो अम्मा फिज़ा हलिया मुंहिंजा वार खोल। ओ कोलाब जी अलवारो जी ज़हरा जे धीउ जा वार खुलिया। पहिरियों वेण कई हुसैन तोखे काथे काथे रोआं, करबला में रोआं या खोलीअ जे घर में रोआं। हुसैन जो नालो
नालो ॿुधाई शीरीन दीवार सां टकर हयो रोई चए थी बीबी तू हुसैन जो नालो न खण तुझो आवाज़ भी उन बीबीअ सां थो मिले जेका नाने जे रोज़े ते देर सां वेंदी मञा थी त तुझो भी कोई हुसैन मारियो हूंदो हाणे तू हुसैन जे भाउरनि जा नाला खणी रो जे मूंखे ख़बर पए त तुझो हुसैन ॿियो आहे मुंहिंजो हुसैन ॿियो भेण कयईं हाय वो अमीर हसन जा भाउ हाय वो गादी अब्बास जा भाउ गालीअ जो नालो खयईं पेरनि ते हथ रखी चए थी कंहिं दिन अल्लाह जो नालो थई हाणे तू पंहिंजे हुसैन जे भेनरुनि जा नाला खणी रहो बीबीअ टियों वेण कयो हाय ॾुखी रैन बजावीर हाय उम्मे कुलसूम जा वीर शीरीन चए थी कंहिं दिन आख़िरी सवाल तू हुसैन जे पुटनि जा नाला खण बीबी चए थी हाय वो सज्जाद जा बाबा हाय वो अली अकबर जा बाबा शीरीन चए थी कंहिं दिन तारुफ़ कराए बीबी वार बधे करे चए थी शीरीन सुञाण ओ अकबर जी जंज वठी आई आहियां करबला में मोहम्मद जो वेढ़ो वेरान सख्ती शहादत जी ॾिसो ई नाज़ रंद परोणी रात कलियो करबला जो आले मोहम्मद जी ज़ात ते बुलंदतर सलावत बानीए मजलिस जा जेतिरा बि मरहूमीन मरहूम लिमो ख़ान ऐं उन जी ज़ौजा मरहूमा मरहूम ग़ुलाम क़ासिम